नाज़रीन, गुलाब लगारी शहर में महंगाई चोट चढ़ण सबब मज़दूर ऐं पोहर तबिको सख़्त परेशानी जो शिकार आहे। आम वापे जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। वधीक तफ़सील फ़कीर अमीन जी हिन रिपोर्ट में। गुलाब लगारी शहर में महंगाई आसमान सां ॻाल्हियूं करण लॻी। हिते जी ग़रीब पोहरियत ऐं मज़दूर महागाई सबब तमामु घणा परेशान आहिनि। अचो त साण ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। गरीब माण्हू वञी करे खंडु महांगी, खीर महांगो, पती महांगी, अटो महांगो, मज़दूर जी 300 रुपया तारीख़, मज़दूर वीचारो वञे केॾां, अघाई खे ॾिसे, सामान वठे, अटो वठे, छा वठे गरीब वीचारो, छाजी करे गरीब वीचारो। कुछ सस्ताई कई वञे हुकूमत। महंगाई एॾी महांगाई आहे जंहिंजो अंदाज़ कोन्हे, को मिसाल ई नथा करे सघूं। ऐं रोज़मर्रा जूं शयूं ॾींहं ॾींहुं उन्हनि जा रेट वधंदा वञनि। ख़ासि तौरु अटो जेको आहे 100 खां 130, 140 ताईं हले पियो, पर उहो बि सस्तो न थियो आहे। ग़रीब माण्हू सख़्तु परेशान आहे ऐं असां हुकूमत खे अपील था करियूं त इन महांगाई ते कंट्रोल करे जीअं त ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो वञे। असीं गुलाब लगारी वारा या पूरे सिंध में महंगाई उरूज ते आहे। जी वाढो, राज़ो, मोची या ही रेड़ पटड़ी वारा दोस्त आहिनि, इहे बि दाहूं कनि पिया। असां बि मां बि मोची आहियां त वस वारा उन्हनि खे अपील आहे त महिरबानी करे जी मसलन अटो आहे, खंड के कुझु वाहे पियो, आम वाहे पियारियूं जेके शयूं आहिनि उहे अञा ताईं कोन लथियूं आहिनि। कैमरामैन सुलेमान सां गॾु फ़कीर अमीन, धरती न्यूज़, गुलाब लगारी।